आसान तरीके से टेबल लिखण जा तरीक़ेकार यानी खोड़न के आसान तरीके में लिखण का बिन खां वठी कोई तरह जा हुजन उन के सिर्फ ऐं सिर्फ खानन के जरिए ता घणी करे आसान तरीके में खोड़ा ता ठाए सघो था। मिसाल तौर जी असां नंबर खयासीं 1 खां वेंदे 10 ताईं मथों खणी आसीं वरी 1 खां वठी 10 ताईं हेठि ताईं खणी आसीं। हाणे मिसाल तौर सां 2 जो टेबल पढ़णो आहे त उन खे छा कंदासीं 1 2 से अची और हे खानो असां हेठि करणो आहे पोइ हिन खाने जो टोटल ईंदो उहो लिखंदासीं माना 1 2 हिन खे छा कंदासीं 3 हाणे छा ईंदो 4 हाणे 4 5 हाणे छा लिखंदासीं 6 6 7 हाणे छा ईंदो 8 8 9 10 10 में 1 नेट कंदासीं 11 हिन खाने छा ईंदो 12 13 14 15 16 17 18 19 20 हे मां 2 जो टेबल थी वियो ठीक है। हाणे 3 जो करणो आहे 3 वरी हिन में हे भी ऐड कंदासीं हे भी ऐड कंदासीं ऐं हिन खाने में टोटल लिखंदासीं ठीक है। 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 हाणे 4 जो टेबल आ एड़ी तरीके सा 4 थियो 5 6 7 हाणे छा ईंदो ते 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 ये थियो 4 जो टेबल हाणे 5 जो टेबल बनाने लाए 5 हे खानो ऐड करे हिन में टोटल कंदासीं ठीक है। ये 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 30 35 36 37 38 39 40 41 42 43 44 40 45 46 47 48 49 50 ये असां कंहिंजो बि करणो आहे आसान तरीक़े सां मिंट थी वेंदो असांजो ठीक आहे ओके।